लाड़काने में एरी के कॉलोनी में माण्हुनि खे बेघर था कनि, उन्हनि खे लॾाइनि था, माण्हुनि खे घर ॾियण जे बजाय उन टपण खसियो था। तंहिंजे करे सिंधियुनि खे बेघर न कयो, दहशतगर्दनि खे कराची में आबाद पिया कयो। सिंधियुनि खे लठियूं हणी चओ, खार वारो पाणी पियारे चओ त बाबा वञी गंदकोट शिकारपुर में वञी उते वतन कार्ड जा पैसा वठिजी ॿोॾाई न। सिंधियुनि खे पादर हणी कराची में कढी, लठियूं हणी, खार वारो पाणी पियारे चयो, वतन कार्ड जा पैसा वञी कंदकोट शिकारपुर ऐं टोड़ी बंद ते वठिजी ऐं सुजावल में सूरजाणी ते वठिजी। ऐं ॿिया जेके दहशतगर्द अचनि उन्हनि खे आबाद कयो, ठाहियो, घर ॾियो, उन्हनि खे गिची में विझनि। तंहिंजे करे इहा रविश बंदि कयो। ऐं सिंध जे क़ौमी कारकुननि खे गुज़ारिश थो कयां त पंहिंजी जिदोजहद गॾु आहे। क़ौमी अवामी तहरीक, JUI, जस्कम, SUP, STP, फंक्शनल लीग, पीपुल्स पार्टी, वर्कर्स फंक्शनल लीग सभु गॾु आहियूं। सिंध जे पीपुल्स पार्टी ख़ुदि जेका ज़रदारी साहब वारी आहे, उन में बि जेके चङा माण्हू आहिनि जिन खे दर्द आहे, जेके सम्झनि था सिंध सां ज़्यादती आहे, उहे बि असांजा भाउर आहिनि। जेके PMLN या PTI या जमात इस्लामी किथे वेठा आहिनि, उहे सिंध जे मालिकीअ ते क्लियर आहिनि, उहे बि असांजा भाउर आहिनि। तंहिंजे करे हींअर सियासी मसइलनि खां वधीक हींअर मसइलो आहे गॾिजी हिकिड़ी तस्वीर बणिजी, हिकिड़ो हार बणिजी, सिंध जे मफ़ादनि खे प्रोटेक्ट कयूं, उन में पाण सभु गॾु हुजूं। तंहिंजे करे ऐं ॿी ॻाल्हि त हीउ मुल्क असांजो आहे, इन मुल्क में ड्यू शेयर वठणु असांजो हक़ आहे। जीअं तव्हां भले कहिड़ा बि नारा हणो, पर तव्हांजे खीसे में जेको नोट पियो आहे, मोहम्मद अली जिन्ना साहब जो फोटो छापियल आहे। नारो हणी उहो नोट थोरी उछलाए ॾींदो त नारो फलाणो आहे, नोट खणी उछलाए ॾियमि, मुंहिंजी अॼु खां बग़ावत आहे, नोट कोन हणंदुसि ऐं न को NIC बि उछलायां थो। उहो सभु खयो पिया हलूं, त खयो पिया हलूं त असांखे हक़ बि त ॾियो। असां आईने पाकिस्तान जो हल्फ पिया खणूं, कोर्टुनि में, नादरा में, त पोइ असांखे हक़ त ॾियो। असां वटां करप्शन त ख़तमु कयो, असां वटां बैड गवर्नेंस त ख़तमु कयो, असांखे पंहिंजे वसीलनि ते मालिकी त ॾियो। असांजो पाणी बंदि करण जो सिलसिलो, सिंध जो पाणी मथां बंदि करे छॾियो, जेको अचे तो सिंध जो पाणी बंदि करे छॾे। चाहे सिंध जो कट हणंदासीं, डैम ठाहींदासीं, लिंक कैनाल ठाहींदासीं।